आगा कयूं खे खिपरो भरिसां ॻोठ मथूण में दर्स ऐं चाहियां बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे जॾहिं त 4 ज़ख़्मी थिया आहिनि। अपडेट कयूं पिया मक़तूल इमाम बख़्श दर्स जो लाश तालके अस्पताल खिपरो आंदो वियो। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। खिपरो भरिसां ॻोठ मथूण में दर्स ऐं चाहियां बिरादरी जे बिंदुरनि में झेड़ो थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अपडेट्स वठंदासीं खिपरो मां सैद असद शाह खां। असद शाह, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल इशारत ही खिपरो जो ॻोठ आहे मथूण जिते चाहियां ऐं दर्स बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले सां झेड़ो थी पियो, जंहिंमें चाहियां बिरादरी पारां फायरिंग करे दर्स बिरादरी जेको हिकु ॼणो इमाम बख़्श जंहिंखे फौत कयो वियो आहे ऐं सादिक दर्स समेत 4 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। झेड़े खां पोइ इलाइक़े में ॾहकाव वारी सूरत हाल आहे। जॾहिं त पुलिस सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो चवणु आहे त झेड़े ते कंट्रोल करायूं था, मौक़े वारे जॻह ते पहुतल आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फौती जो लाश जेको आहे उहो तालका अस्पताल खिपरो आंदो वियो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त 4 जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जी ठीकु आहे सैद असद शाह, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।